बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह अल-माआरिज। हिकु सुवाल कंदड़ काफ़िरनि ते पवंदड़ अज़ाब जो सुवाल कयो, जंहिंखे को हटाइण वारो न आहे, जो वॾनि मर्तबनि वारे अल्लाह जे तरफ़ खां पवंदड़ आहे, जंहिं ॾींहं जी टेग 50,000 वरिय आहे। तंहिं में मलाइका ऐं जिब्रील अल्लाह ॾांहुं चढ़ंदा। तंहिं करे तूं चङो सब्र कर, छो त काफ़िर उन्हीअ ॾींहं खे परे ॾिसनि था ऐं असीं उनखे वेझो था ॾिसूं, जंहिं ॾींहुं आसमान पिघिरियल टामे वांगुरु थींदो ऐं जबल रुंगियल उन जा थींदा, ऐं को माइट कंहिं ॿिए माइट खां न पुछंदो, तोड़े जो उहे खेनि ॾिसण में ईंदा। गुनहगार घुरंदो त जेकर उन ॾींहं जे अज़ाब जे बदिरां पंहिंजा पुट बदिलो ॾिए ऐं पंहिंजी ज़ाल ऐं पंहिंजो भाउ बि ऐं पंहिंजो उहो सारो कबीलो बि जंहिंखे टिकायो थिए, ऐं उहो बि जेकी सभई ज़मीन में आहे, पोइ संदसि उहो बदिलो ॾियणु छॾाएसि। ईअं न आहे, बेशक इहो दोज़ख उलांबनि वारी बाहि आहे, मथे जी खल खे छिकींदड़ आहे। जेको ख़ुदा खां पुठीरो थियो ऐं मुंहुं मोड़ियाई, तंहिंखे सॾे थी ऐं माल गॾु कयाई, पोइ संभायाई। बेशक माण्हू हिर्स वारो पैदा थियल आहे। जेकॾहिं को ॾुख पहुचंदो अथसि त दाहूं कंदो आहे, ऐं जॾहिं को सुख पहुचंदो अथसि त कंजूस थींदो आहे। पर उहे निमाज़ी न, जेकी पंहिंजी निमाज़ ते हमेशा पूरा आहिनि, ऐं उहे बि जिन जे मालनि में ख़ुदा जो हिसो मुक़ररु थियल आहे, सुवाल कंदड़नि ऐं न सुवाल कंदड़नि लाइ, ऐं उहे जेकी क़यामत ॾींहं जो यकीन रखंदा आहिनि, ऐं उहे जेके पंहिंजे पालणहार जे अज़ाब खां ॾुजण वारा आहिनि। बेशक संदसि पालणहार जो अज़ाब अहिड़ो आहे जंहिंखां बची न सघिबो, ऐं उहे जेकी पंहिंजे उघड़नि खे निगाह रखण वारा आहिनि, पंहिंजनि ज़ालनि या पंहिंजनि ॿाननि खां सवाइ, पोइ बेशक उहे मलामत वारा न आहिनि। पोइ जेकी उन खां सवाइ ॿी ॻाल्हि तलबींदा, से ई हद खां लंघण वारा आहिनि। ऐं उहे जेके पंहिंजनि अमानतुनि खे ऐं पंहिंजनि अंजामनि खे पूरे करण वारा आहिनि, ऐं उहे जेके पंहिंजनि शाहिदनि ते क़ाइमु आहिनि, ऐं उहे जेके पंहिंजी निमाज़ जी संभाल कंदड़ आहिनि।